सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ी सरकार आइन ते अमल में दिलचस्पी नथी रखे। गैस पैदा कंदड़ सिंध जे सनतुनि ऐं घरेलू वापेदारनि खे गैस नथी ॾिनी वञे। साबित थी वियो आहे त एहतिसाब जो अमल इंतकाम ते ॿधल आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त वफ़ाक़ी सरकार जी कोशिश आहे त सिंध खे महांगे अघ ते LNG ॾिनी वञे। गैस न मिलण सबबि सनतूं बंदि थी रहियूं आहिनि ऐं माण्हू बेरोज़गार पिया थियनि। मुर्तज़ा वहाब चयो त इलेक्ट्रिक, हेस्को ऐं सेप्को जी बदतरीन लोड शेडिंग ते नेपरा ख़ामोश छो आहे। वज़ीर आज़म जंहिं मामले जो नोटिस वठंदो आहे उते महांगाई थी वेंदी आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त साबित थी वियो आहे त एहतिसाब जो अमल इंतकाम ते ॿधल आहे। आसिफ ज़रदारी अॻु बि केसनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं हाणे बि ॾींदो। मौजूदा केसनि मां बि बरी थी वेंदो। उन चयो त सिंध अंदरि बरसातुनि तबाही मचाए छॾी। वॾे वज़ीर आज़म खे मदद लाइ ख़त लिखियो पर अञा ताईं को बि जवाब नाहे मिलियो। मुर्तज़ा वहाब वधीक चयो त PTI हुकूमत मुल्क अंदरि महांगाई उरूज ते पहुचाए छॾी आहे। ग़रीब माण्हू ॿ वेला त छा हिकु वेलो मानी खाई नथो सघे।